वेलकम बैक नाज़रीन। अॼु असां महिमान आहे मखदूम शाह नवाज़। सिंध जे मुक़दमे में पाण पाकिस्तान मुस्लिम लीग जो अॻूणो मरकज़ी नायब सदर रहियो आहे, अॻूणो सिंध जो सेक्रेटरी जनरल। हिन वक़्तु मुस्लिम नून जी जेकी सिंध जी ऑर्गेनाइज़िंग कमेटी आहे उनजो सेक्रेटरी पिणु आहे। मखदूम साहब, सिंध जी हालति जेका कुझु असांजी आहे, तहज़ीब बि आहे, तमदन बि आहे, रहणी कड़ी बि आहे, बदअमनीअ जी जेकी हालति आहे, जेकी लहर आहे, माण्हुनि खे रस्ते तां खयो वञे थो, रस्ते ते मारे वञे थो, टारगेट किलिंग जे नाले ते, दहशतगर्दी जे नाले ते, मुख़्तलिफ़ सियासी जमायतूं वॾनि शहरनि में जेको कुझु तमाशो कनि पियूं, जेका सियासत माण्हुनि जे लाशनि ते थिए पई, इनखे अवां खे ॾिसो त बेगुनाह माण्हू मारिजे पियो ऐं उन ते हिक ॿिए जी पार्टीअ ते सियासत चमकाई वञे पई। हीअ सॼी लहर जेकी बि आहे दहशतगर्दी जी हिन मुल्क में, पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ी वबा फैलियल आहे। दहशतगर्दी, माण्हू जो बेगुनाह क़तल थियणु, इहो हिकु रोज़ बरोज़ मामूल वधंदड़ आहे। कराचीअ जेकॾहिं मिसाल वठिबो त 5 खां 8 माण्हू रोज़ानो मारिया वञनि था, त इहो अमल हिन मुल्क खे, हिन धरतीअ खे किथे पहुचाईंदो? लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन त थोड़ी घणी सिंध में सदाईं रही आहे ऐं जेको टारगेट किलिंग हाणे कुझु वक़्तु पहिरीं शुरू थियो हिते, उहो इलाही अफ़सोसनाक आहे ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त उन में इलाही ज़रूरत आहे सूबाई गवर्नमेंट खे उन ते तवजो ॾियण जी। यकीनन इहो उन्हनि खे बि सरदर्द हूंदो, पंहिंजी जॻह ते ज़हन ते हूंदो, पर इहो जेके बि 3 साल जेतिरो वर्सो गवर्नमेंट खे थियो आहे, त उन में जेको कुझु महीननि खां थियो आहे, सो इलाही क़ाबिल तवजह मामिलो थियो आहे, जो यानी यकीनन सियासी जमायतूं सां हिकिड़ो वाबस्तगी। पर टारगेट किलिंग त उहो थींदो आहे जेको वॾो माण्हू मारियो वञे, त ग़रीब रक्शे वारो, फुटपाथ ते बीठल मोची रक्शो हलाईंदड़, गॾा गाॾो हलाईंदड़, आम माण्हू बस में सफ़र कंदड़ मारियो वञे, त उनखे टारगेट किलिंग जो कहिड़ो नालो ॾींदासीं? थियो पे जेकॾहिं पहिरीं साहिब जो हादसो थिए, कि MP जो हादसो थिए, कि MLA जो हादसो थिए, कि सियासी लीडर उनखे टारगेट किलिंग चवंदा, त आम माण्हू जे मारिजण खे कीअं टारगेट किलिंग करार ॾिबो? त जेको माण्हू मारिजे टारगेट किलिंग। हाणे जेके बि मकतब फ़िक्र जा माण्हू आहिनि या जेका हिते कराची शहर जी सूरत हाल रही आहे, मुंहिंजो सदाईं सिंध कराची जे लॉ एंड ऑर्डर ते या अंदरूनी सिंध जे उन ते लॉ एंड ऑर्डर ते सदाईं रहियो आहे तवजह ऐं हिकिड़ो ज़हन ते उनजो रहंदो आहे, सो त उनखे ज़रूरु तवजह सां ॾिसिजे। ऐं सम्झां थो जेको हीउ हाणे थियो आहे, जंहिं ते तंज़ीमुनि बि आंदा पे यानी एतिराज़, छो जो हीउ हिकिड़ो वॾो शहर आहे, हिन में इलाही सभिनी ज़बानुनि जी आबादी आहे, पोइ कंहिं बि आबादी जो नुक़सानु थो थिए, तो कंहिं न कंहिं प्लेटफॉर्म ते जमा थी था वञनि, कंहिं न कंहिं प्लेटफॉर्म ते जमा थी था वञनि ऐं पंहिंजी का न का सियासी वाबस्तगियूं ज़रूरु शो कनि था। ऐं सम्झां थो जेको 2-3 महीननि खां थियो, उनखे अञा गवर्नमेंट क़ाबू करे कोन सघी आहे ऐं उन ते हिननि खे सीरियस उपाउ वठणु खपनि, जेको शहर में थियो आहे। ऐं सिंध में मतिलबु ओवरऑल पूरी सिंध में वरी ताईं बहिराणियुनि खे अगरि ॾिसो त उन में कुझु वक़्तु त काफ़ी बहितर थी वियो हो, पर हाणे 2-3 महीननि खां जीअं आउं हैरान थियुसि त महीनो 2 पहिरीं नेशनल हाईवे ते हिकिड़ी जाइ ते, असांजे पंहिंजे ई ज़िले में मटियारी में 2 जायुनि ते मतिलबु कलाक रोड ब्लॉक करे फुरमार कई वई ऐं 2 दफ़ा उन ई जाइ ते। इहो कुझु वक़्तु काफ़ी कंट्रोल्ड हो ऐं उन ते बि इलाही मोबाइल जी फुर, मोटरसाइकिल, नंढा शहर असां जीअं निकिरंदा रहूं था, त नंढा शहर, नंढा रोड, यानी नंढा रोड, लिंक रोड ऐं नंढनि शहरनि उन्हनि ते माण्हू तमामु मुश्किल सां सफ़र करे थो, इलाही घणो रहे थो क्राइम ऐं उन ते बि कंहिं जामिया पॉलिसीअ जी ज़रूरत आहे। ऐं पोइ उनखे जेके बि प्रॉब्लम्स हूंदा आहिनि, उन्हनि ते जामिया डिसीजन्स वठिबा आहिनि, त उहे पोइ हेठि इम्प्लीमेंट थिए। मुंहिंजो ख़्यालु आहे सिंध में पुलिस ऑफिसर नाकाम थी चुकी आहे, छाकाणि जेके बि पुलिस ऑफिसर, चाहे उहे SHO खां वठी SP ताईं, DPO ताईं, जेके बि लॻाए वञनि था, उहे सियासी सिफ़ारिश गॾिजी पैसा कमाइनि था, जो माण्हू फुरियो वञे, खयो वञे, मिली भगत कोन्हे सियासी माण्हुनि जी। करप्शन त तव्हां ॾिसो मुआशिरे जो हिसो आहे न, उन में केर बि उहा त मुकमिल मुआशिरे मां निकिरणु खपे। पोइ उन में केर बि माण्हू चयूं कंहिं तव्हांजी ॻाल्हि सां ईअं डायरेक्ट इतफ़ाक़ कोन पियो कयां त सियासी माण्हू मुलविस आहे या को ॿियो मकतब फ़िक्र, एडमिनिस्ट्रेशन जी कंहिंजे सियासी माण्हू जी, कंहिंजी पुटभराई खां सवाइ, कंहिं वज़ीर जी, कंहिंखां सवाइ उहो अमलदार कीअं थो करप्शन? ईअं त तव्हीं हिकिड़ो वॾो हिसो सियासी माण्हुनि जो ॾिसंदो, जिन खे तमामु घणी मोहताजी रहंदी आहे पंहिंजे ज़िले जे ऑफिसर पुलिस जी। अगरि तव्हां इन ते गहराई सां ॾिसो, तव्हांजो पंहिंजो बहिराड़ी सां तालुक़ु आहे ऐं तमामु घटि तव्हांखे सियासी माण्हू मिलंदा जिन जो डिपेंड हुजे उन्हनि वोटर्स ते
पुलिस ते लोकल इंतिज़ामिया ते तव्हांखे तमामु घटि माण्हू मिलंदा पर मुंहिंजो ख़्यालु आहे त एडमिनिस्ट्रेशन सूबाई एडमिनिस्ट्रेशन खे इन जी ज़रूरत आहे त इन ते उनखे इलाही घणो टाइट करे ऐं ऑफिसरनि खे पंहिंजे कारकर्दगी ते पोस्टिंग मिलणु खपे पर उते गॾोगॾु जेकॾहिं कुझु अचे थो को कोताही त उते ते एक्शन बि थियणु खपे ऐं बाक़ी जेका सियासी पोस्टिंग आहे ट्रांसफर पोस्टिंग आहे उहा न थियणु खपे छा किथे ईअं त कोन्हे त जेके सियासतदान आहिनि चाहे उहे कहिड़ी पार्टी सां तालुक़ु रखनि पंहिंजे इलाइक़े जा बास वॾेरा बि आहिनि ज़मीनदार बि आहिनि इलाइक़े ते हिकिड़ो होल्ड बि आहे चूंडिजी अचनि था त उहे सिर्फ़ु माण्हुनि खे दॿाउ ॾियण लाइ पुलिस खे इस्तेमालु करे कनि पिया ऐं उहा पुलिस वरी साॻियो ई ॾोह क्राइम वधाए ख़ुदि उन इलाइक़े जी सॼी जेको सुकून आहे उहो अमन अमान बर्बादु करे पई उन सां जेको सिंध जी मैशत तबाह थिए पई धरतीअ खे जेको हाञो रसे पियो जेको जे असांजी ॿोली तहज़ीब खे हाञो रसे पियो उनजो ईंदड़ वक़्त में असां नसुल केतिरो भोॻींदो पुलिस खे सहूलियतुनि जी बि ज़रूरत आहे ऐं पुलिस में यकीननि हिकिड़ो हिकिड़ो हिसो बि आहे जंहिंखे इंतिहाई घणो सख़्तीअ जी ऐं क़दम खणण जी ज़रूरत आहे ऐं पोइ तव्हां ॾिसो त बार बार रेंजर जी ज़रूरत थी पए ऐं उन ते केतिरो पैसो थो वञे सिंध जो केतिरो पैसो थो वञे जेकॾहिं पुलिस खे मुकमिल टाइट बि कजे सहूलियतूं बि ॾिजनि कमु गॾोगॾु पुलिस खां वठिजे त आउं सम्झां थो त उन में पुलिस जी बि बहितरी आहे रेंजर्स जो मुदो पूरो थिए थो त मुदे पूरे थियण खां ॿ ॾींहं अॻु में 50-60 माण्हू 100 माण्हू मारिजी वञनि था ख़ासि करे कराची हैदराबाद ॿियनि शहरनि में वॾो रेशो वरी 2 ॾींहंनि खां पोइ वरी साल हुनखे वधायो वञे थो किथे इदारा गॾिजी सजी त इहे मलुस न आउं सम्झां थो रेंजर्स वारो हुकुम पुलिस खां वठी सघिजे थो ऐं आउं इहो सम्झां थो त उहे ई सहूलियतूं उहो ई जेतिरो ख़र्चो ॾाढो थिए उहो सिंध पुलिस ते थिए त उन में बि सिंध जा ई फ़र्द आहिनि जिनखे मतिलबु अक्सरियत में जेके सिंध पुलिस में कमु कनि पिया ऐं पंहिंजूं जानियूं पेश कनि पिया ज़ख़्मी बि थियनि था नुक़सान बि खाइनि था उन्हनि खे सहूलियतूं ॾियणु खपनि उन्हनि ते सख़्ती बि करणु खपे ऐं इहो हिकिड़ो मुकमिल तासुर क्रिएट थियणु खपे त पुलिस वारो ख़्वाह उहो ऑफिसर हुजे या आम जवान हुजे उहो माण्हुनि जो हमदर्द आहे माण्हुनि जो यानी क़ौम जो उहो मुलाज़िम आहे माण्हूअ जो अवाम जो उहो मुलाज़िम आहे अवाम जो रखवालो आहे हिते उल्टो जेको अवाम जो रखवालो आहे जेको मुलाज़िम आहे उहो ॾंडो कयूं इन्हनि शयुनि ते इम्प्लीमेंट त गवर्नमेंट कराईंदी न आम काउंसलर या नाज़िम न कराए सम्झो था त हिन हुकूमत जी मौजूदा जेकी हुकूमत आहे हिन कारकर्दगी का बहितर आहे को चङो कमु करे पई जो माण्हूअ खे रिलीफ ॾिए माण्हू त बुख थो मरे उनखे अमन बि कोन्हे सुकून नथो मिले तहलीम त मिले ई कोन थी ऐं ज़रूरत जी का शइ कोन थी मिले हर शइ महांगी त माण्हू त अगरि हर को माण्हू महांगाई में हीअं मरे थो पिटे थो पियो त उन में पोइ बाक़ी कहिड़े हिसे ते वञी तारीफ़ कजे ऐं गवर्नमेंट पंहिंजे तरफ़ां त कोशिशि कंदी आहे हर का चङाई जी बि पर अगरि हू मुकमिल रिज़ल्ट फ़राहम न करे सघे जंहिंमें महांगाई जो इहो आलम हुजे होॾां हू जेको हिननि शुरू कयो आहे हींअर वतन कार्ड उहो बि वतन कार्ड वॾो फ्रॉड आहे माण्हूअ खे जंहिं तरीक़े सां कार्ड मिले थो ख़ुदि हुन में करप्शन ऐं जेके जिन खे कार्ड मिलिया आहिनि कार्ड माण्हू वटि पियो आहे बैंक मां पैसा निकिरनि कोन था नादरा बैंकियूं इदारा सरकार पाण मिली भगत सियासी सिफ़ारिशूं उन खां सवाइ वतन कार्ड मिले कोन थो बाक़ी जेके वरी मिली बि वियो कंहिंखे ग़रीब खे त पैसा निकिरंदा ई कोन त इहो टोपी ड्रामो लॻो पियो आहे वतन कार्ड जे नाले ते इन अमल खे इन ते आउं सम्झां थो जेतिरी तारीफ़ थियणु खपंदी उन खां वधीक किराए थी आहे जेतिरी तारीफ़ थियणु खपंदी या एप्रिशिएट करणु खपंदो गवर्नमेंट खे ओतिरो उन्हनि खे नुक़सानु थियो आहे ऐं ओतिरी उन ते शिकायत आई आहे ऐं माण्हू उन ते परेशान आहे रोज़ टीवियुनि ते ताईं ॾिसो पिया त उन ते लाठी चार्ज पियो हले पर उन सां गॾोगॾु उन खे बि कंट्रोल करण जी ज़रूरत आहे नादरा जे हवाले सां ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त जेको महांगाई वारो जेको एॾो अवाम जे मथां हिकिड़ो अज़ाब आहे उन खे लाहिण जी ज़रूरत आहे महांगाई आहे जेको माण्हू सां बदमनी जे वर चाढ़ियो वियो आहे जेको मसइलो आहे माण्हू सां सिंध में नवाज़ लीग को असराइतो किरदारु को मार्च को ऐलान को न कयो आहे हिनमहिल ताईं त ईंदड़ वक़्त में नवाज़ लीग जी छा हकमत अमली आहे सिंध माण्हूअ खे रिलीफ मिले हुकुमरान जेको कुझु कनि पिया उनजे ख़िलाफ़ु को आवाज़ उथारियो वञे सिंध में छा प्लानिंग आहे ईंदड़ वक़्त लाइ न हू त इनशाला असां ॾिसो जामे असीं मुल्की लेवल ते उन ते ऐं तव्हां हिन दफ़े तव्हांखे ऐं नई इहा न्यूज़ ॾियां त जीअं ॿाहिरि दुनिया में हर महकमे जे लाइ टास्क फोर्स ठाहिया वेंदा आहिनि अपोज़िशन ज़माने में MNAs जा सेनेटर्स जा सियासी वर्कर्स जा जेके उन ते को स्टडी करे ऐं हिकमत अमली ठाहींदा आहिनि ऐं अॻिते लाइ उन्हनि डिपार्टमेंट्स लाइ महकमनि जे लाइ हू हिकिड़ी तयारी कंदा आहिनि त इन्हनि महकमनि जे अंदरि कीअं इस्लाह आणिजे कीअं बहितरी आणिजे उहो उन ते कमु थिए पियो ऐं जेको महांगाई वारी सूरत हाल आहे सो त तव्हां ॾिसो पिया त मर्कज़ी गवर्नमेंट जी असांजी मर्कज़ी पार्टी जी चइनी सूबनि ते उन्हनि ते मुख़्तलिफ़ इशूज़ ते मुकमिल मौक़ुफ़ अचे पियो ऐं उहो ई थींदो रहंदो
ऐं तनज़ीम साज़ी हींअर जेका असांजी थिए पई आहे ख़ुशूसन इन ॻाल्हि ते अचां जेको तव्हां सिंध जे हवाले सां सुवालु कयो त उन ते मियां नवाज़ शरीफ़ साहिबु पर्सनली पाण तनज़ीम साज़ीअ सां गॾोगॾु पार्टीअ ते तवजो ॾिए पियो ऐं असांजे लाइ बि ऐं या तवका रखां पियो ऐं जेको महसूसु थिए पियो त हर महीने सिंध में उनजो पंहिंजो अचणु ऐं डिवीज़न ताईं जेको आहे सो पाण राब्ते में रहणु ऐं ज़िलई ऑफिसिस जेके आहिनि असांजूं पार्टी जूं पाकिस्तान मुस्लिम लीग नून जूं उन जो वरी मरकज़ी ऑफिस सां डायरेक्ट तालुक़ु रोज़ु हर पॉलिसी खे इम्प्लीमेंट करण ऐं आवाज़ु उथारण वारी ॻाल्हि जेका आहे उन ते इलाही घणो न सिर्फ़ु ग़ौर थिए पियो पर उन ते फ़ैसिला थी चुका आहिनि उन ते तवजो आहे त जीअं ज़िलई ऑफिसूं मरकज़ी ऑफिस सां राब्ते में हुजनि ऐं जेको बि मथे फ़ैसिला थियनि फौरी तौर महिरबानी मखदूम साहिबु असां दिलि चए पई खोड़ सारी ॻाल्हियूं कयूं वक़्त जी खोट जे करे पाण प्रोग्राम खे पुॼाईंदा वञूं था नाज़रीन अॼु असांजो महिमान मखदूम शाहनवाज़ पाण मुस्लिम नून सिंध जी जेकी ऑर्गेनाइज़िंग कमेटी आहे उनजी सेक्रेटरी आहे अॻु में मरकज़ी नायब सदर रही चुको आहे ऐं सिंध जो जनरल सेक्रेटरी मुस्लिम नून जो रही चुको आहे साण सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं सिंध जी सकाफ़त ॿोली तहज़ीब तमदन महांगाई ऐं वतन कार्ड ॿिया जेके मामला आहिनि सिंध में जेको कुझु सियासी वायुमंडल आहे उन हवाले सां ॻाल्हियूं थियूं आहिनि असां कोशिशि कंदासीं मखदूम साहिब सां ईंदड़ वक़्त में ॿियनि मौज़ू ते ॻाल्हायूं तेसिताईं पंहिंजे मेज़बान हमीद भुट्टो खे इजाज़त ॾींदा अल्लाह वाहे।